साईं हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक मां सम्झां थो हुस्न अख़लाक़ आहे, अख़लाक़ जो बहितरीन नमूनो आहे। इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे मुफ़्ती साहिब? तमामु अहम सवाल आहे। ॾिसो, मूं जीअं पहिरीं अर्ज़ु कयो त रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फ़रमायो इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम। ए हबीब, तुंहिंजो ख़ुल्क़ तमामु असीम आहे। ऐं ॿी जॻह ते रब तबारक व तआला फ़रमायो वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ रब तबारक व तआला फ़रमायो त मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे बेहतरीन अख़लाक़ सेखारण आयो आहे त जंहिंजो ख़ुल्क़ तमामु असीम हुजे। हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मूंखे ॻाल्हि यादि अची वई। हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो ग़ुलाम ऐं सहाबी आहे जंहिंखे संदुनि जी अमड़ हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में छॾे वई ही त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही अव्हां जी ख़िदमत जे लाइ मां अव्हांखे ॾेई छॾियां थी। त उहो चए पियो, फ़रमाए थो हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु त मूं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत अक़दस में 10 साल गुज़ारिया ऐं इन्हनि 10 सालनि में नबी पाक साहिबुल औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कॾहिं उफ़ बि न चयो, गुस्से में निहारियो बि न। महबूबन जो अख़लाक़ त ॾिसो न। इंसान आहे, कॾहिं इंसान खां कोई घटि वधि कमु थी वेंदो आहे, ग़ुलाम आहे, कोई कमु न बि करे सघंदो आहे। ऐं सुभान अल्लाह, हिकु दफ़ा हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कोई कमु चयो त ही कमु वञी करे अचु, ऐं मुंहिंजो दिलि में इरादो इहो हो त मां इन कम जे लाइ वञा थो ऐं इहो कमु करे ईंदुमि। पर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हुज्जत कंदे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां न वेंदुमि। त महबूबन मुस्किराए फ़रमायो वञ ही कमु करे अचु। जे मां ॿाहिरि निकितुसि, जॾहिं ॿाहिरि निकितुमि ऐं इन नियत सां निकितुमि त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मूंखे हुकुम आहे ऐं इहो कमु मूंखे करिणो आहे। ॿाहिरि निकितुमि त ॿार बीठा रांदि खेॾनि पिया, मुंहिंजा बि ख़्यालात ॿाराणा हुया ऐं मां वञी करे ॿारनि सां गॾु रांदि खेॾण बिहिजी वियुसि। काफ़ी देरि थी वई। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर मुबारक खां ॿाहिरि निकिरी आया ऐं ॿाहिरि निकिरी अची ॾिठो त मां ॿारनि सां खेॾी रहियो आहियां। जेको हुकुम महबूबन मूंखे फ़रमायो मां उन जे लाइ घरों निकितो आहियां, पर ॿारनि सां गॾु खेॾण में बिहिजी वियो आहियां। त हाणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्सो न फ़रमायो, कावड़ जो इज़हार न फ़रमायो, तलख़ कलामी न फ़रमाई, बल्कि सुभान अल्लाह हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबस्सुम फ़रमायो, मुस्किरायो, खिलिया। जॾहिं हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर पाक साहिबुल औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो त हज़रत अंस जे दिलि में पाण बयानु करे तो मूंखे ख़्यालु आयो त शायदि मूं महबूबन जो हुकुम न मञियो आहे ऐं महबूब पंहिंजो मूंसां मता हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फ़रमाइनि त छो न वियो आहीं। मां इन पंहिंजो वहम में गुम हुयुमि त जॾहिं ॾिठमि महबूब मुस्किरायो, मुंहिंजा सभु थक लही विया। ऐं महबूबन फ़रमायो अंस तोखे जेको असां कमु चयोसीं, जे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां वञा थो। महबूबन फ़रमायो हा वञ उहो कमु करे अचु। यानी इहो महबूबन जो हुस्न अख़लाक़ हुयो। ऐं असांजो रवैयो छा आहे? अगरि असांजो को ग़ुलाम नौकर ॿिया त परे जेकॾहिं सॻो पुट बि असांजो कंहिं कम में लेट कंदो त असां यकदमि उन सां तलख़ कलामी सां पेश ईंदासीं, ग़लति रवैये सां पेश ईंदासीं, घटि वधि उन खे चवंदासीं। ऐं जॾहिं उन जे ज़हन ते इहे असां रवैया छॾींदासीं त उन जो ज़हन बि मुंतशिर थी वेंदो ऐं उन जे ज़हन जे अंदरि बि नफ़रतूं जनम वठंदियूं ऐं पोइ उहो जेको आहे सो नफ़रतुनि ऐं बग़ावतुनि ऐं हिकिड़े ग़लति रवैयनि सां असांजो मुआशिरो पेश अचे थो। त असांखे महबूबन जो हुकुम ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त रब जे क़रीब उहो आहे वधीक जंहिंजा अख़लाक़ भला आहिनि। हेॾां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त हेॾां माण्हू सॼी ज़िंदगी जा रोज़ा रखे, निमाज़ूं पढ़े ऐं हेॾां उन जा अख़लाक़ सुठा आहिनि त उहे सुठा अख़लाक़ वज़नदार बणिजी वञनि। बिल्कुलु ठीकु।